में आहे सो हींअर पहिरियों सभई गॾिजी करे श्री मात्रा साहिब जो पाठ कंदासीं। मात्रा साहिब खां पोइ संत साईं रामचंद्र दास खे गादीअ ते विहारे करे ऐं तंहिंखां पोइ गुलनि जी वर्खा करे तिलक ॾेई करे उन्हनि खे संत जो स्वरूप प्रदान कंदा। सो प्रेमियो सभई प्रेम प्यार सां हिन कार्ज जो आनंद माणियो। ऐं हिन कार्ज खां पोइ स्वामी रामचंद्र दास जिन जी सूरत में तव्हांखे स्वामी दौलतराम साईं मनशाराम साईं साधूराम साहिब जो स्वरूप ॾिसणु ईंदो। अहिड़ो स्वरूप जिन जी तव्हां में कामना कई हुई हाणे तव्हांखे उहो दर्शन सां प्राप्त थी वेंदो। सो हींअर संतनि खे बोलो सदगुरुदेव भगवान की आसन दे साईं चा कोले खां पकड़े न अंदर चलो चलो एक मिनट वहीं दाउन खां पकड़े के आस्ते आस्ते बैठी आसन दे ओम आसन ब्रह्मा आसन इंद्र आसन बैठे गुरु गोविंद आसन बैठे मार्ग कमली श्री चंद्रबाला अरुण चाला आसन बैठे कुलपुटी माला कनक कामनी अंगमशाला आसन बैठे जाय संता आसन बैठे पशाने आप आसन बैठे अनंत बाला आसन बैठे खत्री खत्रपाला आसन बैठे के जपिए जाप जन्म जन्म के उतरे पाप तले धरती ऊपर आकाश पिंड प्राण सदगुरु के पास जो न जाने आसन का जाप ताके मुख देखे लागे पाप पर शब्द जो आसन दे है नानक का दास जो है पर शब्द जो आसन दे है नानक का दास जो है। बोलो सदगुरुदेव भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की प्रेमियों संत समाज स्वामी रामचंद्र दास जी आसन स्थापना कया है। पहिरों अखिल भारतीय सिंधु समाज ऐं पूज्य लेखमंडल तरफां इहा पाखर स्वामी देव प्रकाश महाराज स्वामी ब्रह्मदास साहिब जन पाखर उड़ाए इज़त मेहमान मर्यादा अखिल कनि पिया। भगवान की जगत गुरु श्री चंद्र भगवान स्वामी देव प्रकाश महाराज जन पहली आशीष की पाखर संत रामचंद्र दास बोल रामचरण दास की साधु समाज तरफां पाखर उड़ाए स्वामी ब्रह्मदास साहिब जन जय बाबा जा महाराज पाखर सां संतन खे ऐं संत कुमार श्री शांति दरबार तरफां ऐं असांजा साईं सुवरदास साहिब साधूराम जन जे कार्य वियो आहे। ॾाढे उमंग उत्साह सां ॾाढे प्यार ऐं प्रेम सां ही वॾो उमंग ऐं प्यार ॾिसी सभु संत महात्मा पधारिया आहिनि जंहिंजूं तव्हां सभिनी खे संगत खे उल्हासनगर खे वाधायूं वाधायूं लख लख न पर किरोड़ वाधायूं।